साखी। जय झूलेलाल। मां जोधपुर मां डॉक्टर रेखा दनकानी न सिंधी समाचार के माध्यम से तव्हां ॻाल्हाए रही आहियां। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं कि पाण जेकी पूजा अर्चना ऐं ध्यान करूं था, ईश्वर के आराध्यूं था, त पाण के कई बार उहे फल कोन था मिलनि जेके पाण सोचूं था कि अरे मां सूमर ॾींहुं रोज़ मंदिर पे वञा, ॿुधर ॾींहुं हिते पे वञा, पर जेको मां चाहियां पियो उहे कम कोन पिया थियनि। छाकाणि का त कमी रहे थी, का त वजह आहे, कुछ त कारण आहे, छो कान पिया थियनि पंहिंजा कम। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि पंहिंजा कम छो कान पिया थियनि। छोकर त समय ॾाढो बलवान आहे ऐं समय जी महत्ता आहे। छो अगरि पंहिंजा ॿार स्कूल वञनि था, बस केॾीमहिल थी अचे 7, उहा केॾीमहिल बि अची सघे थी। पाण हॉस्पिटल वञूं था, डॉक्टर खां मिलणु, अपॉइंटमेंट वठूं था, टाइमिंग आहे। अगरि हू टाइम ते न वेह त ट्रेन में वञूं था, ट्रेन टाइम ते न अचे त, क्योंकि समय ते सभु कमु थिए पियो। पाण कई बार पूजा 8 पिया करूं, 6 पिया करूं, 4 पिया करूं, केॾीमहिल सुबुह जो उथी के 4 पिया कनि त के 4:30 पिया कनि। टाइम आहे 8 तक 9 तक। अगरि पाण टाइमिंग सां कंदासीं त ईश्वर बि त आहे कि अरे मुंहिंजो बंदो अचिणो आहे, मुंहिंजो भक्त अचिणो आहे, मूंखे हुनखे ॾिसणो आहे, मूंखे हुनखे आशीर्वाद ॾियणो आहे। त सॼी काइनात में टाइमिंग जी एतिरी महत्ता आहे। अगरि पाण टाइम सां पंहिंजा कम कंदासीं त ईश्वर त ॾियण लाइ वेठो आहे पाण खे कि मुंहिंजो बंदो अचे त मां हुनखे ॾियां। पाण कंहिंखे बि ध्यायूं, ॿी ॻाल्हि, पंहिंजो जेको मन, पंहिंजो भाव उते ई हुजे। पाण करूं पिया, अरे खीर पियो टहिके, अरे भाऊ गेट ते ॾिस केरु आहे। थोड़ी देरि जेको ध्यायूं पिया, जेको ईश्वर में पाण लीन पिया थियूं, 10 मिंट हुन में ई लीन थियूं। ॿी ॻाल्हि जेका पाण जेॾीमहिल पूजा अर्चना करूं पिया त पंहिंजे पेरनि हेठां हिकु आसन ज़रूरु हुजणु खपिजे। छोकी अर्थिंग हेठां अगरि पंहिंजे आसन हूंदो त जेकी ऊर्जा पाण खे मिले पई न, उहा ज़मीन में न वेंदी। त हमेशह जेॾीमहिल ईश्वर खे ध्यायूं पिया न त ज़रूरु पंहिंजे हेठां हिकु आसन रखो। ॿियो, पाण जेॾीमहिल वॾनि जे अॻियां वेंदा आहियूं त पाण पलांद कंदा आहियूं, मथे ते पलांद कंदा आहियूं, उन्हनि जो आशीर्वाद वठंदा आहियूं। छोकर त ईश्वर पाण खे आशीर्वाद ॾींदो आहे, या वॾा पाण खे हथु फेरंदा आहिनि, आशीर्वाद ॾींदा आहिनि। त जेॾीमहिल बि ईश्वर जे अॻियां वञूं, मुंहिंजा भाउर, मुंहिंजियूं भेनरूं हिकु पलांद कनि ऐं भाउर रुमाल ॿधनि, कुझु बि पंहिंजे मथे ते रखनि त ईश्वर जे अॻियां हेठि निमी करे उनजो आशीर्वाद वठनि। मां तव्हांखे चैलेंज थी चवांव भाऊ भेनरूं, त 40 ॾींहं इहे 3 ॻाल्हियूं, हिकु टाइमिंग, हिकु आसन ऐं ॿियो पंहिंजो पलांद करो ईश्वर जे अॻियां। ही 3 कम नियम सां करो। मां तव्हांजे अॻियां समक्ष ईंदमि त 40 ॾींहं करे ॾिसो, भाव सां इहो कमु करे ॾिसो। सतनाम साखी। जय झूलेलाल।